नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी केबल भरिसां पुराणे तकरार तां हिकु धुर जे हमले बाद मुतासिर ॻोठनि ज़बरदस्ती ॻोठ मां बेदख़ल लॾो खणी कोट लालू में पनाह वरिती। मुतासिरनि जो भरिया सिटी प्रेस क्लब आॾो पुलिस ऐं बासरनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। भरिया सिटी प्रेस क्लब आॾो तालका मेरापुर जे ॻोठ बोलो मरी जे रवासिन मरी बिरादरी जे ॻोठण आबिद मरी, बरकत मरी, सजाद मरी जी अॻुवाणी में औरतुनि ऐं ॿारनि समेत सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुतासिरनि ॻोठनि तोड़े औरतुनि मीडिया अॻियां रोईंदे दाहींदे चयो आहे त हिकु हफ़्तो अॻु पुराणे तकरार तां संदसि बिरादरी जे बाअसर मदद अली, मास्तर ग़ुलाम रब्बानी मरी ऐं 20 हथियारबंदनि सां गॾिजी घरनि ते हमला करे औरतुनि ऐं मर्दनि खे तशदुद करे घर धणी अमीर बख़्श मरी खे शदीद ज़ख़्मी करे असांजे घरनि मां रोक रक़म, सोना ज़ेवर, मोटरसाइकिल फुर करे खणी विया आहिनि। असां ज़ख़्मी घर धणी खे नाज़ुक हालत में PMU इस्पताल नवाबशाह दाख़िल कराए जिथे इलाज हलंदड़। हिननि वधीक चयो त मक़ामी पुलिस वटि कोटड़ी केबल चौकी ते जवाबदार ख़िलाफ़ NC दाख़िल कराइण बावजूदि पुलिस जवाबदार खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस जवाबदार जी धुर सां ॿुट बणियल आहे। हिननि ॻोठनि चयो त जवाबदार असां ते ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी, असांखे ज़बरदस्ती ॻोठ मां बेदख़ल करे छॾियो, जंहिं सबबु असां कोट लालू भरिसां पंहिंजे माइटनि जे घर में पनाह वरिती। हिननि ॻोठनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त जल्द मामले जो नोटिस वसी साणुसि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।